अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अर्वाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह
व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलाल मुबीन व आखरीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम व हुवल अज़ीज़ुल हकीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीर मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। बंदा ए परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत दारी हर्ज खाही आकुनी मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजाकुनी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जनाब सदरे गिरामी कदर मशाइख़े उज़ाम ऐ मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। प्यारी जमात अजाडो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मां 28 सिपारे सूरत जुमअत जूं बायतूं सगोरियूं तिलावत कयूं आहिनि जंहिंजे बारे में आज खिदमत गिरामी में मुझे चंद मारूज़ात अर्ज करना है जेके अवां प्यारी जमात के बुधना है। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु शाल पांजे प्यारे हबीब लबीब
सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सदके में मो गुनाहगार खे शाल हक ऐं सच बयान करण जी रब साईं तौफीक नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल तव्हां असां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में रब साईं हक ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तों, अजोकी लाड़काने में सादात मस्जिद शरीफ के जमात के तरफ खां अजीम शान कॉन्फ्रेंस हजरत इमाम आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निस्बत सां मुनाक़िद कई वई आहे। प्यारी जमात के आडो मुखे इन मौजू ते कुछ तफसील से अर्ज करणो आ। लाइट जो मसइलो तो थींदो रहंदो आ, का वडी गाल ना है। अल्हम्दुलिल्लाह इंतजामिया वरी भी बंदोबस्त करे तवां ते आवाज पहुंचाण जो बंदोबस्त कयो आहे। पर तवां इत्मीनान सां आराम सां इंतशार के फिटो कयो, गाल्हाइण के फिटो कयो। ओसे पासे ही जेको गाल्हा पियो अचे इहो बिल्कुल बंद करे सुकून सां ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू शन तव्हां असांजी हाज़िरी मंजूर फरमाए। दोस्तों अज़ीज़ो, तिलावत कयल आयतुनि जे तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में चंद तमहीदी कलमात अवां जे खिदमत गिरामी में मां अर्ज़ कंदुसि त जीअं तव्हां खे मुंहिंजो मौज़ू समझ में अचे ऐं क़ुरान करीम जे आयतुनि जो तर्जुमो ऐं मफ़हूम तव्हां जे समझ में अची वञे। तर्जुमो बाद में थो ॿुधायां, पहिरीं ही ॿ टे ॻाल्हियूं शुरूआत वारियूं ज़रा गौर सां ॿुधो। प्यारा भाउरो, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु इंसानियत जे रहबरीअ जे लाइ, माण्हुनि जे भलाईअ लाइ बनी नओ इंसान खे सही वाट ते हलाइण जे लाइ इब्तिदाए आफ़रीनश खां वठी जॾहिं खां इंसानियत जी शुरूआत थी आहे, अल्लाह ताला अहिड़ो इंतजाम फरमायो आहे जो वक्तन फवक्तन हर दौर में अल्लाह ताला पंहिंजा प्यारा रवाना कया। कॾहिं नबियनि जे सूरत में, कॾहिं रसूलनि जे सूरत में, कॾहिं मुस्लिहनि जे सूरत में, कॾहिं मुजद्दिदनि जे सूरत में, कॾहिं भलारनि बुजुर्गनि इमामनि सगोरनि जे सूरत में, कॾहिं वरी आलिमनि दरवेशनि अल्लाह वारनि हिदायत करण वारनि जे सूरत में खुदा ताला हर वक्त हर दौर में हर कौम दे माण्हू रवाना फरमाया। जे कुरान पाक फरमाए तो लिकुल कौमिन हाद, अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू फरमाए तो तसां बंदोबस्त कयो आ हर ज़माने में, हर दौर में, हर कौम जे लाइ असां को न को हादी मोकिलियो आहे। जे उन हादीअ हिदायत कंदड़ अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालू जे तौफीक सां खुदा जे खल्क जी रहबरी कई आ, रहनुमाई फरमाई आ। हर दौर में उन अल्लाह जे बाने अल्लाह जो पैगाम पहुंचायो आ। भिटकल माण्हुनि खे, राह भुलियल माण्हुनि खे बुरे रस्ते खां हटाए सही वाट ते हलाइण जी कोशिश कई आ।
इहो सिलसिलो आदम अला नबीना अलैहि सलात सलाम जे इब्तिदा खां शुरू आहे, अॼु ताईं हलंदो पियो अचे। इंशाअल्लाह ताला इहो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो रहंदो। अवांखे या बि ख़बर आहे तव्हांजो असांजो इहो अक़ीदो ईमान आहे बहैसियत मुसलमान जे त असांजो प्यारो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद नबी या को रसूल को नहीं दो, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेको पैगाम छॾे वया हम ओ महबूब पाक अलैहि सलात सलाम जो पैगाम इंशाअल्लाह ताला मिन व अन जेड़े तरीके से अल्लाह पांजे हबीब के पैगाम दिनो ऐं हबीब करीम पांजे गुलामन सहाबन किरामन के पैगाम पहुंचायो, उनन जे विसात सां ताबईन तबो ताबईन औलियाए कामिलीन उलमाए उम्मत जे जरिए उम्मत ताईं पैगाम पहुंचंदो रहे थो। इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं पहुंचंदो रहंदो। मुंहिंजा भाउ कहीं बे आलिम, कहीं बे मुजद्दिद, कहीं बे महदीय, कहीं बे हिदायत करण वारे, कहीं बे भलारे बुजुर्ग पंहिंजे तरफ खां वारीअ जे दाणे जेतिरी भी शइ दीन में दाखिल कान कई आहे। अगर अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे मोकिलियल दीन में कॾहिं भी कंहिं बि दौर में कहिड़े बि माण्हूअ का मुदाखलत कई दीन में का गाल नई शुमार कई या दीन जी गलत तशरीह कई त इस्लाम जी तारीख भरी पई त उलमा किराम हुन जो एड़ो ताक़ुब कयो एड़ो हुनखे पकड़ियो जो हुनखे दुनिया जे तख्ते ते आलमन ज़ाहिर करे ॾेखारियो त खबरदार रसूलुल्लाह जो इहो दीन कोन आहे जेको तूं पेश थो करी, मोहम्मद मुस्तफा जो दीन सिज खां वधीक रोशन। राईअ जो दाणो वॾो आहे। इन खां अगर का नंढे का नंढी बिदअत, नंढे का नंढो गैर शरई कम, नंढे का नंढी का गलत गाल नबी करीम दे या नबी पाक जे दीन दे कदे बि कंहिं बि माण्हूअ मंसूब कई तो वह बर वक्त जाहिर थी पई अल्लाह जे दीन जे खादिमन गुलामन नबी करीम जे उम्मत जे वारसन आलिमन उन शख्स के जाहिर करे दुनिया जे आॾो नंगो करे पेश कयो आ त तू गलता 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 रसूलुल्लाह जो दीन सिज खां वधीक रोशन। मुखे एकड़ो वाक़िओ याद थो अचे जॾहिं चंगेज़न बगदाद शरीफ जे मथां हमलो कयो हो, पूरी दुनिया में मुसलमानन जी वॾे खां वॾी लाइब्रेरी इस्लामी कुतुबखानो बगदाद शरीफ में हुयो जैमें करोड़न जे तादाद में इस्लामी किताब हा पर सब कलमी लिखियल हथ जा लिखियल। उन जमाने में प्रेस कान हुई, हदीस जा किताब, तफसीर जा किताब, तारीख जा किताब, सीरत जा किताब, रिजाल जा किताब, हर फन ते किताब लिखियल हुआ। पो चंगेज़ी मजूसी हा, मुशरिक हा, सितारन जा पूजारी हा, बाह जी पूजा कंदा हा। उनन मुसलमानन जे मथा त तलवार वहाई पर उन इस्लामी कुतुब खाने के बाह ॾेई साड़े छॾियो। तारीख ॿुधाए थी त केतिरा महीना वो इस्लामी किताब सड़दा रहा उन लाइब्रेरी मां कुतुब खाने मां दूहो निकरंदो रहियो।
वो कुछ किताब सड़िया, कुछ किताब अधो गाबरा बची वया। वो वरी उन बादशाह हुकुम कयो जेको चंगेज़ी हो, उन हुकुम कयो ते किताब खणो दजले दरिया में फिटा कयो। अंदाजो लगायो हुननि जंहिं वक्त में दजले दरिया में फिटा कया त उहे किताब एतिरा हा जो दरिया जे हुन कप खां हुन कप ताईं बाक़ायदे पुल वारो नमूनो ठही वियो। पुल ठही वई दरिया जे तरे खां वठी कपर ताईं। उन जे मथां हुन ज़ालिमनि पंहिंजा घोड़ा उठ लश्कर टपाया। पाणी रुकिजी वियो ऐं जंहिं पाणी किताबनि खे पार करे वहण लॻो त मथे पासे पाणी साफ़ हो। जंहिं किताबनि खे क्रॉस करे पाणी अॻिते पियो वञे त रत वांगुरु सॼो पाणी कारो थी वियो। उहा मस ढठी जेका हथ जा किताब लिखियल हा, वो दरिया जो पानी किताबनि जे अखरनि सां सॼो कारो थी। उन खां बाद जब इस्लामी कुतुब खाने के एडो वडो नुकसान पहुतो तमल यहूदी बि थी खड़ा था, नसारा बि थी खड़ा था, मुनाफिक बि थी खड़ा था, मुशरिक मजूसी बि थी खड़ा था। उन्हनि ॾिठो त हाणे मुसलमाननि जो ज़ख़ीरो ख़तम थी वियो आहे, मुसलमाननि जा हथियार असां ख़तम करे छॾिया। हाणे अचो त कूड़ियूं हदीसूं, कूड़ा तफ़सीर, कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ियूं तशरीरूं, कूड़ा मसइला लिखी मुसलमान खे जो त बाबा जो तव्हांजो दीन आहे। माण्हुनि जो हुलियो ई बदिलजी वेंदो, मज़हब ई बदिलजी वेंदो, हिक मां ॿिया थी वेंदा, छो त असुल शइ रही कान का पोइ किथां आणींदा। पोइ यहूदनि, नसारनि, दीनन, मुशरिकन, इस्लाम जे दुश्मनन ऐं मुनाफिकन कोशिश करे नवा किताब लिखिया इस्लाम जे तशरीह जे नाले सां त हे इस्लाम जे हदीस जो किताब आहे, हे फिक़ह जो किताब आहे, हे तफसीर जो किताब आहे, हे तशरीह जो किताब आहे। इहे किताब लिखाए माण्हुनि में फैलायूं। माण्हुनि में किताब जमल फैलजी विया, अदा किताब त लुड़ी विया, इल्म जा ज़ाहिरी ज़रिया त ख़तम थी विया। पर उन्हनि खे ख़बर कान ही जेके रसूलुल्लाह जा वारिस हा, जन जे सीने में क़ुरान ऐं हदीस हो, उन जे वार खे बि विंगो करे कोन सघिया। उहो काॾे वेंदो जेके हाफ़िज़ुल क़ुरान, हाफ़िज़ुत तफ़सीर ऐं हाफ़िज़ुल हदीस हुआ, जन शख़्सन खे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहु अमन वालू उहा तौफ़ीक़ अता फ़रमाए जो हिकिड़ो अहिड़ो आलिम हो जंहिंखे लख लख महबूब जूं हदीसूं यादि। हिकिड़े यहूदी बगदाद जे वॾे आलिम खे चयो त असां अवां मुसलमान खे गुमराह करण जे लाइ 5000 कूड़ियूं हदीसूं ठाहे अवां जे नबीअ जे नाले मंसूब करे माण्हुनि में पखड़े छॾियूं। तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? अल्लाह अल्लाह उन आलिम दीन उन खे जवाब ॾिनो त तव्हां 5000 हदीसूं कूड़ियूं ठाहे नबी करीम ॾे मंसूब करे माण्हुनि में फैलाए छॾियूं आहिनि। तव्हां त 5000 था चओ, पर जे 5 लख भी ठाहियो त बि मुहम्मद जूं हदीसूं मोतीअ वांगुरु ॿाहिरि ज़ाहिर बीठियूं आहिनि। जे मोती पंहिंजो पाण ॾेखारींदो आहे त मां मोती आहियां, कोडियूं खणी लखे हुन सां मिलाए, कच्चा कोड हुन सां लखनि जे तादाद में गॾाए, त बि मुंहिंजा अदा जेको न सचो जोहरी हूंदो सो मोतीअ खे चूंडे ॿाहिरि कढंदो, कोडीअ खे थुक हणी उछलाए छॾींदो। चवंदो हीअ कोडी आहे, मोती आहे, तंहिंजे करे तव्हांखे मोकल आहे। यहूदियो अवां 5000 था चओ, पर जे 5 लख भी ठाहियो त बि परवाह न आहे। रसूलुल्लाह जो दीन ज़िंदाबाद आहे। रसूलुल्लाह जे उम्मत जा अहिड़ा भी आलिम आहिनि जो कच्ची पक्की ॻाल्हि खे, खरी खोटी ॻाल्हि खे, सही ग़लत ॻाल्हि खे, ज़ईफ़ ऐं कमज़ोर ॻाल्हि खे, हर हिक खे परखे दुनिया जे आॾो ज़ाहिर कंदा। मता अवां भाइयो त असांजा किताब हलिया विया आहिनि, किताब वञनि त वञनि, पर आलिमनि जे दिल जे अंदर जेको मुहम्मदी नूर जो फैज़ आहे सो क़यामत ताईं हटी कोन थो सघे पियो।
अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह उन बगदाद वारे हादसे खां बाद में उलमा किराम निकली मीटिंग कई उन मीटिंग के अंदर सभनी आलमन गरजी सलाह करे मशवरो कयो त हाणे पाण खे दिफा करणो आ जबरदस्त करणो आ कीअं कंदो उन्हनि चो हिकिड़ो नओं इल्म ईजाद था कयो इल्मुर रिजाल जो इल्मुर रिजाल जो मतलब छा है त ही हदीस जे तव्हां खे ॿुधाई आ हो केर आ तहां जे आॾो हिकिड़ो माण्हू हदीस बयान थो करे उन शख्स खे ॾिसो केर आ यहूदिन जो एजेंट त नाहे नसारन जो एजेंट त नाहे कमजोर हाफ़िज़े वारो त नाहे बद अक़ीदो त नाहे बद मज़हब त नाहे बेनमाज़ी त नाहे हाफ़िज़ो त कमजोर नाहे से कंहिं शीए जो त शागिर्द नाहे कंहिं वहाबीअ जो त शागिर्द नाहे कंहिं बेदीन जो त मुरीद नाहे उन जी पूरी छंड छाण कयो जेको तव्हां सां ॻाल्हि थो करे उन जी पूरी छंड छाण कबी जॾहिं पूरो साफ़ सुथरो अची अव्हां जे आॾो निखरी ईंदो त कूड़ो बि नाहे हाफ़िज़ो बि कमज़ोर नाहे बद मज़हब बि नाहे बद मज़हब जो सोहबती बि नाहे बेदीन बि नाहे बेनमाज़ी बि नाहे दुनिया जे मामलात में ख़यानत कंदड़ बि नाहे हाणे इन जी ॻाल्हि ॿुध बि बाक़ी कंहिं अहिड़े गैरे नथू ख़ैरे जी ॻाल्हि ॿुध बि कान का कुर्बान वञा उन्हनि आलिमन तां उन ज़माने में हदीसूं लिखण शुरू कयूं हदीसूं गॾु कयूं जंहिं जे सीने में हुयूं जो किताब वया त वॾी ॻाल्हि नाहे अचो त पंहिंजे सीने जो कबट खोलियूं सीने जूं दरियूं खोलियूं हाणे वरी लिखण शुरू कयूं खुदा पाक जो कसम उन ज़माने में हिकिड़े पासे रसूलुल्लाह जूं हदीसूं लिखजी वियूं त ॿिए पासे 10 लख माण्हुनि जी तारीख़ लिखजी वई नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम दोस्तों एकड़े तरफ लखन जे तादाद में हदीसूं आलमन लिखियूं त बे पासे 10 लख माण्हुनि जी तारीख़ लिखी छॾियो कमाल हो उन आलमन जो मामूली ॻाल्हि कान्हे का हिक माण्हूअ जी ॿिनि माण्हुनि जी 10 माण्हुनि जी तारीख़ लिखण वॾो मसइलो हूंदो आहे पर कुर्बान वञा उन नबी करीम जे दीन जे ख़ादिमनि तां जन 10 लख माण्हुनि जी सवाने लिखी आहे जंहिंमां सॼो तफ़सील मिले थो त ही काथे पढ़ियो हो हिन जी उम्र केतरी ही केड़न उस्तादन खां तालीम हासिल कई हिन जो अकीदो कहिड़ो हो हिन जो नज़रियो कहिड़ो हो हिन हदीस बयान कई त कंहिंखां ॿुधी हुई हिन खे केड़न माण्हुनि खां तालीम मिली हुई केतिरनि उस्तादन खां सबक हासिल कयो हुई उन माण्हूअ जी पूरी डिटेल सां सवाने हयात आॾो अची वई मुंहिंजा प्यारा दोस्त ख़बर पइजी वई त कूड़ो आया सचो आ महबूब पाक जे हदीस जी ख़िदमत थी वई हिकिड़ो मुहद्दिस जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि गॾु करण जो शौक़ आहे हुनखे ख़बर पई आहे त मुंहिंजे ॻोठ खां 100 मैल परे 100 मैल का मामूली ॻाल्हि कान्हे अॼोको ज़मानो ॿियो आहे उहो ज़मानो ॿियो हो या पैदल माण्हू सफ़र कंदा हा या वरी को वसत वारो हुंदो तो उठ घोड़े ते सफ़र कंदो हो 50 कोह उन जे ॻोठ खां ॿियो हदीस ॿुधाइण वारो परे आ शौक़ थियुस चए त इन वटि पंध करे वञा हिकिड़ी हदीस मूंखे ख़बर आहे त रसूलुल्लाह जी इन खे याद आ उहा हुन खां ॿुधी पुछी लिखी खणी मां बि याद कई तवज्जो कजो हिकड़ी हदीस ॿुधण जे लाइ 50 मैल पंध करे हुन जे ॻोठ पहुतो अबा फलाणो काथे आ चयोसि ने बाग में बीठो आ वेहण न आयो जेको 50 मैल पंध करे आयो सो छो ओ ताक में वेहे सिधो हुन जे बाग में हलियो माण्हू ॿुधासो यो साम्हूं बीठो थी बाग में
जे इनखे हदीस याद अचे हाओ अगते वधियो। इत्तिफाक अहिड़ो हो जो जेको बाग में बीठो हो अग में उन जी घोड़ी कम कोने को वापस तो वञा। चई न बेली महिरबानी करे ॿुधा तूं अचे थो 100 मैल तां ऐं वेहे बि कोन थो मिली वापस तो वञे ॻाल्हि त कर। जे ॻाल्हि कयां नाराज़ कोन थींदे? चई न। जे मां ॻाल्हि ॿुधी त तोखे रसूलुल्लाह जी हदीस याद आ ऐं उहा मां तोखां 50 कोह ते पंधु करे 100 मेल तां हली हदीस तोखां ॿुधण आयो आहियां त तूं हदीस ॿुधाए। पर मां जॾहिं तोखे ॾिठो न त छज में अन्न कोन विधो थी मिट्टी विधी थी। तूं जानवर सां ठगी थो करे। जेको जानवर सां ठगी कंदो सो रसूलुल्लाह जी सही हदीस कोन ॿुधाईंदो। या रसूल अल्लाह जेको जानवर सां ठगी कंदो अन्न जे बजाय मिट्टी ॾेई थी हुनखे तो धोखे में विझे। जेको जानवर सां धोखो कंदो बेज़ुबान सां धोखो कंदो वो मुझे प्यारे मोहम्मद करीम जी सही हदीस न ॿुधाए सघंदो। रसूलुल्लाह धोखो सेखारियो ई कोन्हे। न इंसान सां धोखो कबो न कंहिं जानवर सां धोखो कबो। तंहिंजे करे साईं सलाम अलैकुम हलां धोतो वारी हदीस मूंखे खपे ई। ओ लाड़काणे जा मुसलमान अवां इन मो अंदाज़ो लगायो त मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे खादमन केतरी सदाकत खां कम वरतो आ, केतरो सच्चाई खां कम वरतो आ। हकीकत के परखण जे लाइ केडा जतन कया हन। हर दौर में हुनन दीन जी खिदमत कई आ। मुजादा किरोड़े एड़ा अल्लाह जा बाला थी गुजरिया हन जन दीन जी खिदमत कई आ। अज तहां जे आडो मां उन हस्ती जो जिक्र थो कया जो लक़ब है इमाम आज़म। हजरत इमाम आज़म सब चो रदी अल्लाह ताला अन्हु। सदुल नाम नामी इसमें गिरामी आहे नुअमान। सदुल वालिद मुहतरम जो नालो आहे साबित अन-नुअमान बिन साबित। सदुल कुनियो लक़ब जंहिंखे चइजे उहो आहे अबू हनीफा। पाण जेके भी सुन्नी मुसलमान आहियूं अजकल पूरे बर्रे सगीर में हिंदुस्तान पाकिस्तान में रुगो न बल्कि मावरा और नहर में समरकंद में अफगानिस्तान में मुजादा यूरोप जे घणन मुल्कन में ये समझो त दुनिया जे तख्ते ते घणे खां घणा तादाद में जेके मुसलमान हन से हनफी मसलक जा हन। इमाम आज़म अबू हनीफे रदी अल्लाह ताला अन्हु जा पैरोकार आहिनि। पाण सुन्नी हनफी आहियूं। हनफी कहजे करे इमाम आज़म अबू हनीफा जे करे। अबू हनीफा हुनन जो कुनियो आ। अन-नुअमान इब्न साबित उन्हन जो नालो मुबारक आ। पाण असुल कूफे शहर जा रहाकू आहिनि। असां खे खुशी वरी इहा भी आ ऐं सिंध वारो त इमाम आज़म अबू हनीफे जी अमड़ असां जे सिंध मुल्क जी हुई। सिंध जे औरत खे जो शरफ नसीब आ जेका भाग वारी औरत आ जंहिंजे पेट में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत इमाम आज़म जहिड़े बुजुर्ग के पैदा फरमायो जे पूरी दुनिया में रसूलुल्लाह जे दीन जी एतरी खिदमत कया जो कहे बेतरी कान कई। मुजादा मक्के खां ऐं मदीने पाक खां 3 नंबर ते जेकॾहिं को फजीलत वारो शहर हो तो कूफो शहर हो। आवाजे ख्याल में तो कूफी 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 बेवफा मुजादा जह जाए ते
सिप हूंदी आहे त उते मोती बि हूंदो आहे, जिथे मोती हूंदो आहे उते सिप बि हूंदी आहे। हर तरह सां जे मक्के शरीफ़ में मुहम्मद रसूलुल्लाह हो त अबू जहल बि हुयो हुते। जेकॾहिं मदीने तैयबा में रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात यहूदी भी रहंदा हा त इहे कूफी के माण्हू बेवफा बि हुआ, लेकिन मजमूई तरह सां कूफे के एतिरो शरफ आहे जो मौलाए कायनात हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु तां कुर्बान वञा, जेको खुलफाए राशिदीन मां चौथे नंबर जो खलीफो आहे, उहो बि मदीने पाक खे छॾे दारुल सल्तनत कूफे खे थो बनाए वञे। अबू बकर सिद्दीक़ के ज़माने में दारुल सल्तनत मदीनो आ, फारूक आज़म के दौर में दारुल सल्तनत मदीनो आ, उस्मान ज़ुन्नूरैन के दौर में दारुल सल्तनत मदीनो आ। पर जमल शेरे खुदा जे खिलाफत जो दौर आयो आ त हजरत अली करमल्लाहु वजह करीम मदीने के छड़े कूफे के दारुल सल्तनत बनायो आ, ऐ कूफे जे जामे मस्जिद में खतीब थी रहो आ, ऐ हजरत अली करमल्लाहु वजह करीम जो शहीद थियो आ त कूफे जे जामे मस्जिद में थियो आ। जे आजकल हजरत अली जी मजार आ त कूफे जे शहर शाहिद नजफ में का मजार मुबारक। उन्हीं कूफे जे शहर में हजरत इमाम अबू हनीफा इमाम आजम रज़ियल्लाहु तआला अन्हु पैदा चाहन। हाणे मां तोखे रसूलुल्लाह जी हदीस पाक बुधाया, कुर्बान वञा उन गैब दान नबियता आलम मा कान व मा यकून नबियता, जेको हिते दिहाड़े मदीने पाक जे मस्जिद नबवी में वेही सहाबा किराम ने मुंह करे कूफे जे तरफ पंहिंजो रुख अनवर फेराए असहाबन के छा था इरशाद फरमाइन, दुरूद पढ़ तो के मोहम्मद मुस्तफा जी हदीस पाक बुधा छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब जागो था, बुधो था हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पांजे प्यारन सहाबन किरामन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे जमात में वेठा मस्जिद नबवी में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रावी हजरत अबू हुरैरा फरमाए थो त नबी पाक जी ज़ात बाबरकात कूफे जे शहर दे मुंह फरमायो आ, मुंह फरमाए पाण फरमाइल था ओ मुझा प्यारा सहाबियो, मुखा बाद में मुजन सहाबन किरामन जे दौर में इन कूफे वारे मुल्क मां एकड़ो शख्स पैदा थींदो, पाण फरमाए था सिराज उम्मती अबू हनीफा। खुदा के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, मां मोहम्मद मुस्तफा तवा के बुधायूं थो वञा, हुन जो कुनियो हूंदो अबू हनीफा, हुन जो नालो हूंदो अन्नुमान, हुन जे बाबे जो नालो साबित हूंदो, पर मां मोहम्मद करीम तवा के बुधाया तो यो मुझे महबूब पाक फरमायो मुझे उम्मत जो ॾीओ हूंदो, मुझे उम्मत जो ॾीओ हूंदो, सिराज उम्मती मुझे उम्मत जो ॾीओ आहे ताबई सबरो चायदा ॾाढे चओ ताबई छाखे चइबो आ, इन में थोड़ी वज़ाहत करे मां कुरान पाक जे आयत जी माना बुधाए मौज़ूअ ते अचां। आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता कुर्बान वञा, मुझो प्यारो महबूब पाक फरमाए था खैरुल कुरून करनी सुम्मल लज़ीना यलूनहुम सुम्मल लज़ीना यलूनहुम। खुदा जो प्यारो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त भले का भलो ज़मानो मां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हकीकत भलो ज़मानो कहजो आ, चो रसूलुल्लाह जो ॾाढो जो भलो ज़मानो कहजो आ, हथ मथे खणी चो रसूलुल्लाह जो
खैरुल कुरून करनी। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था भले का भलो ज़मानो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो आ पाण फरमाता सुम्मल लज़ीना यलूनहुम, उन खां बाद में मुझे ज़माने सां जेको मुत्तसिल ज़मानो हुंदो, यानी मुझे ज़माने सां जेको गॾियल ज़मानो, मूं वारे ज़माने खां बाद वारो ज़मानो बे नंबर ते उहो भलो आ। सुम्मल लज़ीना यलूनहुम, टे नंबर ते उहो ज़मानो भलो आ जेको मुझे ज़माने जे गॾियल ज़माने सां गॾियल हुंदो, यानी पहिरो मुझो ज़मानो भलो, उन खां पोइ उन सां मिलियल ज़मानो भलो, उन खां पोइ टे नंबर वारो उन सां मिलियल ज़मानो। पाण फरमाइनि था उन टिन ज़माननि खां बाद में फितना पैदा थींदा, फसाद पैदा थींदा, बदमज़हबी पैदा थींदी, लादीनी पैदा थींदी, दीन जा दुश्मन पैदा थींदा, पर हमेशा हमेशा अल्लाह पाक जी ज़ात मां मोहम्मद जे दीन खे हक़ ते रखंदो। ऐं मुंहिंजो दीन सदाई ग़ालिब रहंदो। भलो ज़मानो मुंहिंजो, केर थो चवे मुंहिंजो हबीब। अरबी जा लफ़्ज़ हन, तवज्जो कयो। करनी, केड़ा लफ़्ज़ हन? करनी, करन, काफ रे, काफ वडो, काफ वडो, रे ऐं नून टे अखर। करन माना ज़मानो, करन माना करनी, पुछा ये आई या इजाफत ऐं निस्बत जी ये आ। इनमा मुरादा मुझो ज़मानो, नबी पाक फरमाइनि था मुझो ज़मानो भलो। सुभान अल्लाह, कुर्बान वञा उन प्यारे ज़माने तां। अल्लाह पाक जो प्यारो हबीब मुजादा जिब्रील लही ईंदो आ, हबीब खे कुरान अची ॿुधाईंदो आ, महबूब जी ज़ात पंहिंजे ग़ुलामनि खे कुरान पढ़ी ॿुधाईंदो आ। अल्लाह जी 24 कलाक रहमत नाज़िल थींदी आ। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम पंहिंजे घरनि मां उथंदा हा, अची मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद जो दीदार कंदा हा, अखियूं ठारींदा हा, ग़म मिटाईंदा हा, दुनिया जा सूर हुन खां विसरी वेंदा हा, बुखिया हूंदा हा, उञा हूंदा हा, खाधे पीते जी का शइ कान हूंदी। जमल प्यारे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कंदा हा त मुस्तफ़ा जे दीदार सां सभई ग़म ख़लत थी वेंदा। इन ज़माने खे भलो न चइबो त ॿियो कहिड़े खे चइबो? मुझे प्यारे महबूब जे पाक ज़माने जो कदर अबू बकर सिद्दीक़ खे आ, उमर फारूक खे आ, उस्मान ज़ुन्नूरैन खे आ, हैदर कर्रार खे आ, हसनैन करीमैन खे आ, मुझे प्यारे महबूब मोहम्मद करीम जे ग़ुलामन खे आ। रब पाक जो कसम आ, नबी जे ग़ुलामन खे त कदर आ, पर महबूब जो कदर सुकन बुंडन खे भी आ, सुकन थुड़न खजन जे खे भी आ। काठीअ जी खजी आ, सुकी वई आ, असहाबन खे वढियो आ, वढे मस्जिद नबवी में खोड़ियो आ, उन जे मथा आडाणो अडे छाव कई आ। कुर्बान महबूब तुझे ज़ात बाबरकात सां जमल जुमे जो ॾिहाड़ो ईंदो आ त ख़ुदा जो हबीब पाक उन सुकल थुड़ जे मथा बाह रखी खुतबो पढ़ंदो आ। बटे जुमा मुझे हबीब इए कयो, उन जे मथा बाह रखियो, बीठा टे कॾहिं बीठा खुतबो बीठा पढ़न। हिकड़ी औरत आ, सहाबियाणी आ, उन जो गुलाम हो, ड्रखाण को कम कंदो। ड्रखाण को कम समझो था? अलाए तव्हां वाढ को कम चवंदा हो, अला ड्रखाण को भई एगो काठ जो कम कंदा आहिनि, खटूं ठाहिनि, हर ठाहिनि, पंजारियूं ठाहिनि, दरवाज़ा ठाहिनि। उहो सहाबियाणी औरत जो ग़ुलाम आ, कम ड्रखाण को कंदो आ। माई नबी पाक खे अर्ज़ कयो, क़िबला साईं, साईं जन बीठा हन,
खजीअ जे थोड़ खे टेक ॾियो बीही बीही थकिजी पवंदा हूंदो मूंखे जेकॾहिं हुकुम कयो मुंहिंजो ग़ुलाम आहे मां उन ग़ुलाम खे अमर कयां उहो तव्हांजे लाइ हिकिड़ी कुर्सी ठाहे अवां बीही न कयो वेही कयो सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो हाओ मुझी तोखे मोकला भली ठहराए मां ये पंहिंजे ग़ुलाम खे चयो आहे ग़ुलाम अमर जी तामील कई आहे देर कान कई आहे हदीस पाक में ईंदो आहे झंग में वियो कुहाड़ो खणी वियो वञी वण हिकिड़ो वढई लए जो वण आहे उन लए जे वण खे वढे उन जा तख्ता ठाहे रंदा हणी कुर्सी ठाही आहे पर कुर्सी ईअं ठाही आहे टिन ॾाकनि वारो मिंबर ठाहियो आहे मथे ते खणी रसूलुल्लाह जे मस्जिद में रखियो आहे पाण फरमाइनि था ईंदड़ जुमे खां वठी करे मिंबर जे मथां वेही ने खुतबो पढ़ंदासीं सुभान अल्लाह हिकड़े हदीस जे किताब में मां पढ़ियो त जंहिं मिंबर जंहिं लए जे काठीअ मां नबी करीम जो मिंबर ठहियो हो उन लए सां गॾु ॿियो बि हिकिड़ो लओ हो ॿ लवा जागो था ला निंड अथव घणा लवा लओ समझो था लओ कच्चे में जाम ॿ लवा थिया हिकिड़ो लओ ॿिए सां ॻाल्हाए थो लओ लए सां ॻाल्हाए तूं असां कोन सम्झंदा आहियूं सभु को पंहिंजी जिन सही ॿोली सम्झंदो आहे लओ पियो लवे खे चवे ओ लवा मां ॾिसां थो तूं सिधो सो थो वञे पियो मुझी नसीहत कबूल कजा सिद्धो न वन जाए मां वांगुरु डिंगो टेड़ो पकेड़ो थे जा छो भला जेकॾहिं तू सिद्धो वींदे त कपजी वींदे तोखे कपे खणी वींदा टुकड़ा टुकड़ा करे तोखे कम में लाईंदा जे डिंगो हूंदे त कंहिं बि कम में कोन ईंदे बची वींदे तंहिंजे करे सिद्धो न थी त हो जेको सिद्धो लहो आहे सो डिंगे खे पियो चवे अदा मुंहिंजी क़िस्मत तूं भली डिंगो हल हल पर मां सिद्धो हलंदुसि पोइ मुंहिंजो भाग खटाए मां जंहिंजे हथ आयुसि तू भली डिंगो ओ सो कुत्ते जे टंग वांगुरु डिंगो थींदो वकड़ कणंदो पाण खे बेकार ठाहे हू सौ सिधो सोहणो वियो मुंहिंजा अदा हो औरत सहाबियाणी वारो ग़ुलाम हजा ढखाण के कम करण वारो कुहाड़ो खणी थई त लओ बीठो आ ॾाढो सिधो आ उन डिंगे खे चई हे बेकार आ हिन खे पाण ई काठ रखणी वींदा वढे वञी चुल्ह में साड़ींदा हिन सोहणे लए मां मुहम्मद अरबीअ जो मिंबर थो ठाहियां हिन मां हबीब जो मिंबर ठाहियां वाह लवा तो जा भाग उनखे वढियो आ उनखे चीरियो आ उनखे रंदा हया रंदा हणी कुर्सी बनाए नबी पाक जे दरबार में पेश कयो आ अगे ईंदड़ जुमे ते मुंहिंजो प्यारो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मिंबर जे मथा चढ़ी खुतबो शुरू फरमायो आ हबीब जी ज़ात बाबरकात उन खजीअ जे थुड़ खां परे थी बीठाल हाणे हबीब जी ज़ात बाबरकात जा हथ भी मिंबर ते हल जिस्म पाक भी मिंबर ते आ खुदा जो हबीब कुरान पढ़े पियो त मिंबर जे मथा वो थोड़ो खजीअ जो पासे सां बीठो आ मुझे हबीब थोड़ो खुतबो पढ़ो शुरू कयो आ मिंबर दाहूं करण शुरू कयो आ उन खजीअ जे थोड़ा साबिक मिंबर जेको हबीब पाक जी ज़ात बाबरकात ते टेक ॾेई बीहंदा उन खजीअ जे थोड़ा दा शुरू कई आ मुंहिंजा प्यारा दोस्त साहबन खे ॻाल्हि समझ में कान पई अचे मस्जिद नबवी में रोज राड़ो शुरू थियो आ एतिरो आवाज़ हुजे कुर्बान वञा हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह ता चवे थो उन थोड़ा मां आवाज़ ईअं पियो अचे जीअं ॾाचीअ खां गोरो छिजी वेंदो आ ऐं ॾाची रणकाट दिया उन रणकाट वांगुरु खजीअ जे सुकल थोड़ो मुंहुं आवाज़ पियो अचे पर असां खे समझ कान पई पए त आवाज़ काथों थो अचे हिक ॿिए पिया निहारियूं हेॾे होॾे अबा किथों थो आवाज़ अचे एतिरो आवाज़ थो ता त सॼी मस्जिद नबवी आवाज़ सां वॼी
कहे न समझो समझण वारे समझो गैब दान नबी अता कुर्बान वञा हबीब जी ज़ात बाबरकात मिंबर तो लथा असहाबन चयो छा थियो मुझो प्यारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सिधो थोड़ा खजिया दे वया मुझे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन थोड़ा खजिया के वनी भाकुर पातो आ भाकुर पाए जे मां पंहिंजे बच्चे के परचाईंदी आ उन के नबी पाक परचायो आ त बार जे मां जे आडो सुडका भरे बस कंदो आ असहाब चवन प्यासा डिठो से उन खजिया जे थोड़ा मां सुडकन जा आवाज रोवण जो आवाज आस्ते आस्ते थींदो ता तो न जो आवाज बंद थियो मोहम्मद करीम उन के भाकुर वजी भी मौलाना आरिफ रूमी जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह पांजे मसनवी में हो वाक्यो बयान कयो आ फरमान था उस्तने हन्ना नदर हिजरे रसूल नालमी ज़द हम तू अरबा बे खजिया जो थोड़ो सुकल थोड़ा नबी करीम जे जुदाई में इए पियो रोए जे मानू अकुल वारा रोंदा नालमी ज़द हम चू अरबा बे उकूल इए पियो रड़ियो करे जे अकुल वारो समझ वारो मानू रड़ियो खुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सुकल खजिया जे थोड़ के वढल के फरमान प्या ओ थोड़ा तू धड़को कोना तुझे मथा मुहम्मदी हथवा हरे बगालू थी जे चवी तमा तोखे जन्नत में पोखे छजा पो जन्नत में तू खजिया जो वण होजी क़यामत जे दिहाड़े उभरंदे वारा उलहंदे वारा दखण वारा उत्तर वारा रूह ज़मीन जा जन्नती जन्नत में ईंदा तो जो फर खाईंदा जेकरे चवी तमा तोखे जन्नत जो वण पोखे छजा जे चाही तमा क़यामत जे दिहाड़े तोखे पंहिंजे उम्मत जो फर्द करे उम्मत में उतारिया बिनी गाल मा तू मुख्यारिया घर हमें ख्वाही तुरा नखले कुनम शर्कियो गरबीज तो मेवहचियम जे करे चवी तमा तोखे जन्नत जी खजी बनाए छजा ओला ओभर वारा दखण उत्तर वारा रूह ज़मीन वारा जरी जन्नत में ईंदा त तो मां जन्नती खजू खाईंदा ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हबीब ॻाल्हाए थो खजीअ जो थुड़ नबी पाक सां ॻाल्हाए थो असहाब कोन था सम्झन को ॿुधनि था नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा सहाबियो हे खजीअ जो थुड़ मूंखे चई रहियो आहे या रसूल अल्लाह मूंखे जन्नत जी खजी हुजण पसंद ना है मुखे क़यामत में तो जो उम्मती हुजण पसंद आ हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइन था प्या ओ मुंहिंजा प्यारा साहबियो क़यामत जे ॾियारे इंसान थी मुंहिंजे उम्मत मां कलमो भरियो वाह मुंहिंजा महबूब तो ता कुर्बान वञा अबा इन ज़माने जो को मट थींदो जोर सां ॻाल्हा बुलंद आवाज़ सां ॻाल्हा इन दौर जो को मट आहे को न को इन ज़माने जो को मट थी को न थो सघे पियो तंहिंजे करे मुंहिंजे आका करीम फरमायो आहे खैरुल कुरून करनी भले खां भलो ज़मानो मां मुहम्मद करीम जो चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह छा फरमायो खैरुल कुरून करनी भलो मुंहिंजो ज़मानो थोड़ो तवज्जो कंदा वदा लफ्ज़ केड़ा आहिनि करनी वरी चओ सभई जोर सां चओ जोर सां करनी काफ रे नून ये घणा अखर दिया
नबी पाक पंहिंजे ज़माने के चैन अखरन में बयान कयो यो मुंहिंजो ज़मानो आ। हाणे मुंहिंजा प्यारा दोस्त हबीब पंहिंजे ज़माने जे लाइ 4 अखर आंदा त मुंहिंजे मुहम्मद जा यार भी 4। वरी जे गौर कंदे त चैनी यारन जो आखिरी अखर इन करनीअ जो पहरो अखर आ। सिद्दीक जो काफ कर्ण जो पहरो अखर आ। उमर जो आखिरी अखर कर्ण जो ॿियो अखर आ। मुंहिंजा प्यारा दोस्त उस्मान जो आखिरी अखर नून इहो कर्ण जो टियों अखर आ। अली जी ये आखिरी अखर कर्ण जी पोई ये आ। करनी मां मुराद चैनी यारन जो ज़मानो आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमान था खैरुल कुरून करनी माना चैनी यारन अबू बकर सिद्दीक उमर उस्मान अली जो ज़मानो मां मुहम्मद जो ज़मानो आ। साईं फरमान था खैरुल कुरून करनी भले खां भलो ज़मानो मां मुहम्मद जो। करनी में मुंड में छाहे चो काफ डाढ़ो जो करनी जे मुंड में पारे चाहे सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। पैसा वठण मां ना आयो आहियां हाजी साहब जी मेहरबानी पर ही सिस्टम आलमन जे लाइ ग़लत आ। तहां लाड़काने में नई बिदअत शुरू न कयो। दुरूद मुंहिंजे आका मुहम्मद करीम ते पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। हाणे अदा करनी में पहरो अखर कहिड़ो आ? काफ पहरो अखर काफा त मुझे मुहम्मद करीम जे पहरे असहाब अबू बकर सिद्दीक जे पोयो अखर भी काफा। करनीअ जो ॿियो अखर रे आ त मुझे मुहम्मद करीम जे ॿिए असहाबी हज़रत उमर में आखिरी अखर रे आ। जे करनीअ जो टियों अखर नून आ त महबूब जे 3 यार जो आखिरी अखर नून आ। अदा जे करनीअ जो आखिरी अखर ये या त मुझे महबूब पाक जे आखिरी यार शेरे खुदा जो आखिरी अखर भी ये आ। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमान था खैरुल कुरून करनी भले खा भलो ज़मानो मां मुहम्मद करीम जो ज़मानो आ। माना मुस्तफ़ा फरमान था मुझो ज़मानो भलो अबू बकर जो ज़मानो भलो उमर जो ज़मानो भलो उस्मान जो ज़मानो भलो उन खां बाद हैदर करार जो ज़मानो भलो। 4 यार मुहम्मद करीम जा इन चैनी यारन खे सजे थो याद करे थो भिट धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार सुए सहाबिल सथ में मज मस्जिद मणिया दौर पुचारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सा। जेके मुझे मुहम्मद जा सहाबी उनके चेबो आहे मुस्तफा जो साथी। छा चेबो आहे साथी के? सहाबी। सहाबी माना साथी, साथी माना सहाबी। ये मुझे महबूब पाक जा जेके भी साथी आ हुजूर फरमाइन था मुझो ज़मानो भलो सुम्मल्लज़ीन यलूनहुम उन खां पोइ जेके बाद में यानी मुझा सहाबी हन वो ज़मानो भलो आ। वरी पण फरमाइन था सुम्मल्लज़ीन यलूनहुम उन खां पोइ उन्हनि जो ज़मानो भलो आ जेके असहाबन सां मिलंदा। हिकड़ा हुए जेके नबी पाक सां मिलिया। कैसा मिलिया? यानी नबी करीम सां सोहबत कयूं उहे छा थिया चओ सहाबी ॾाढो चो छा थिया महबूब सां सोहबती सहाबी। असांजे लाड़ मुल्क जो गिरोड़ी साहब फकीर अब्दुल रहीम सभई जो रहमतुल्लाह अलैहि वॾो वलीउल्लाह आया हज़रत गिरोड़ी कौम जो मंगरियो आ। पर बेटा ऐसे चौंदो आ राणे वटा रात नौनिया पो आयो लधाई लतीफ
लतीफ चवे दातर वटा दात हर कान पुछन था ज़ात आया से अघया रब राज़ी थींदो आ त ज़ात कोन ॾिसंदो आ क़ौम जो मंगरियो आ मियां मुबीन कीरे जो शागिर्द आ मखदूम मोहम्मद हाशिम जो हम असर आ मुंहिंजा प्यारा दोस्त जी जुमे जो ॾिहाड़ो आ तकरीर में तो चवे त माउ जा हक़ ही हल माउ जी ख़िदमत कबी आ माउ जो हक़ अदा कबो आ तकरीर करे जुमो पढ़ाए घर में आयो आ कुराड़ी माउ थी चवे अब्दुर रहीम ॿियनि खे थो चवे त माउ जा हक़ लाहियो मां तुंहिंजी माउ आहियां मुंहिंजा हक़ लाथा थी अलाए कोन गिरोड़ी साहब तो चे अमड़ ॼमण खां अॻे तुंहिंजा हक़ लाहे छॾिया